हे रूहानियत जी रफ्तार निराली है। रूह चाहे तो हिकड़े अख छिंबण जेतिरे कदर में किथों को किथे पहुंचे तो पहुंची सके। रूह को तमस्सुल वठे का सूरत बनाए के सूरत में के जाए ते वञण चाहे तो वञी सके। समझो था गाल के जो मशहूर करामत आहे हुजूर सैयदना गौसे आजम पीरान पीर महबूब सुभानी गौसे समदानी शहबाज लामकानी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रदी अल्लाह ताला सुभान अल्लाह। मुरीद आयो से साईं क़िबला मुझी दावत जो रोज़ो मुंह वटि खोलजो। रमज़ान जो महीनो आ रोज़ो क़िबला जो मुंह वटि खोलजो। पाण फरमाए तुझी दावत क़बूल आ रोज़ो तो वटि खोलींदो। वरी ॿियो फ़क़ीर आहे साईं क़िबला अॼु रोज़ो मुंह वटि खोलजो। पुट तुझी दावत क़बूल आ अॼु रोज़ो तो वटि खोलो। ॾींहुं साॻो दावत ॿिन्ही जी क़बूल। बस सिजल जो टाइम तो हिकिड़ो ही थींदो आहे न जी। कोन थो समझी वरी टियों मुरीद आयो उन्हें जी भी दावत कबूल। चौथों आयो पंजो आयो ताजो 40 मुरीदन जी दावत कबूल। ॾींहुं हिकिड़ो वक्त हिकिड़ो 40 जी दावत कबूल। हाँ जी सब फ़कीर विया पंहिंजो छिनकार ॾींदा हंध बिस्तरा विछाईंदा मुर्शिद अचण वारो। शाम थी त हर फ़कीर ॾिठो त साईं पहुची। ॿिए ॾींहं ते आया मस्जिद में हिकिड़ो पे अल्हम्दुलिल्लाह साईं जन साईं राति रोज़ो मुंह वटि खोलियो मानी नंगर मुंह वटि दावत खाधो। ॿिए चयो यार साईं जन त मुंह वटि हुया। टे चयो यार ईअं कीअं थो चई साईं जन त मुंह वटि रोज़ो खोलियो। चौथे चयो न साईं जन मुंह वटि हुया। पंजे चयो त न साईं जन मुंह वटि हुया। ताजो 40 मुरीदन चयो हर हिकु इहा दावा कई त साईं जन रोज़ो मुंह वटि खोलियो आहे। त साहबज़ादे साहब फरमायो त झगड़ो न कयो साईं जन रोज़ो पंहिंजे घर खोलियो। चमड़ा चिड़ी पवंदा सलात मुंहिंजे साईं वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। दोस्तान गिरामी हे मूसा कलीमुल्लाह जी रफ्तार जो आलम आहे जो कब्र में भी सरकार ॾिठुस ऐं बैतुल मुक़द्दस में भी ॾिठूं वरी ॾिठूं त 6 आसमान ते बीठो आहे। अरे जे मूसा कलीमुल्लाह जो रफ्तार जो यो आलम आहे त मुझे दिलबर नबी जो छा छा। एड़ियूं निशानियूं एड़ा कुझा राज जेके अॻु के न ॾिठा हुया से अॼु सभु मुझे दिलबर ते राज खुली। साईं फरमाइनि था हिकिड़ी जाइ ते आयुसि त मूंखे खीर जो प्यालो भी मिलियो मूंखे शराब जो प्यालो भी मिलियो ऐं मूंखे माखी जो प्यालो भी मिलियो। साईं फरमाइनि था त पोइ मूं खीर खे पसंदि कयो। छा खे पसंदि कयो ॻाल्हायो। अरे खीर मुंहिंजे दिलबर नबी जी पसंदि। हाँ खीर खाओ त इहा नियत कयो त मुंहिंजे साईं जी पसंदि आहे सुन्नत समझी खाओ त खीर भी खाओ सुन्नत जो सवाब सरकार फरमाइनि था मूं खीर खे पसंदि कयो। जिब्रील अमीन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह तव्हां फितरत खे पसंदि कयो आहे। फितरत जी ॻाल्हि आहे जो इंसानी तबीयत ऐं फितरत खीर सां मुहबत रखंदी आहे। हे नशो हे शराब हे जेकी नशे आवर शयूं आहिनि जिन खे अल्लाह जी ज़ात हराम करे छॾियो आहे मुंहिंजे महबूब शराब खे पसंदि न कयो। साईं फरमाइनि था त जेको शराब पीअंदो आहे ओॾी महिल बेईमान बणिजी वेंदो आहे उन जे अंदर मज़ा ईमान निकिरी वेंदो आहे। क़ुरान थो फरमाए वला तक़रबु सलात व अंतुम सुकारा। जॾहिं तव्हां नशे जे हालत में हुजो त तव्हां निमाज़ वेझो न वेंदा कयो। मुझा दोस्तों जानी हुजे रब सदे तो हलिया तो माफी ॾियां। चोरा डाकू आ धाड़ेला केड़ो भी बदकार आ रब जी रहमत सदींदी आ हलिया तो माफी जी खैरात ॾियां। पर जेॾी महिल नशो पीअंदो आ रब फरमाईंदो आ ला तक़रबू निमाज़ जे वेझो न अचिजांइ मुंहिंजे मस्जिद जे वेझो न अचिजांइ। ओ नशे वारा तोखो रब एतिरो बेज़ार आ जो रब फरमाए थो ला तक़रबु सलात निमाज़ जे वेझो न अच। मुझा दोस्तों नशो
जेकॾहिं हिलाल हुजे हाँ, जेकॾहिं नशे में को फ़ाइदो हुजे हाँ या नफ़ो हुजे हाँ, त मुंहिंजो रब इन खे कॾहिं हराम न बणाई। हाँ से भंग जा कूंडा ऐं चरस जा दोगाड़ा हणी छा चवंदा पीऊं था चर्च घुमूं था अर्श। हाँ मदीने वारो साईं बि हिकिड़ो भेरो वियो मेराज ते, हे वरी नादान भंग जो कूंडो थो पीए, रोज़ थो मेराज करे। हेरे समन सरकार आहे लाड़न। हाँ उते वरी मवाला हे पी कूंडा पो छा चवंदा समन सरकार चरस जी ट्रक ॾिया, हे बेड़ी तरह ही भेड़ा ट्रक सजी छा कनि, अहिड़ी का बुख थी। हाणे थी नशो कयूं, नशे में धुत लॻो, घर पियो अचे त ॿ ज़ालूं हुजनि से, हिकिड़ी ज़ाल खे चई त अम्मा पाणी त पियारजे, ॿी ज़ाल वरी पई चए त अंधा मां थई छा, ज़ाल खे अम्मा थो चई अधी भला तूं ई पियारजे। कहिड़ो हाल आहे हिकिड़ो नशो पियूं पेशाब पियो करे, मुट पियो करे त उनखे पियो चए त पेशाब में हथ विझी मुंहं खे मले चए अल्हम्दुलिल्लाह जअलल इस्लाम नूरन व जअलल माअ तुहूरा, मौला तुंहिंजा शुक्राना जो तो इस्लाम खे नूर बणायो, पाणी खे पाक बणायो, पेशाब पियो मुंहं ते मले। ओ मिठा हे जेके नशा आहिनि, हे जेके बीड़ियूं ऐं हुक्का ऐं चरस आहिनि, ओ मुंहिंजा अदा इन्हनि को तौबा ताइब। जे आदत थई फोटा खणी आई फ़कीर तोखे पढ़ी ॾींदो, इलाची नंढा फोटा खणी आ पढ़ी ॾींदो, सां अक़ीदो रखे अचु, केॾो बि मवाली भली 60 साल जो मवाली हुजी, इंशाअल्लाह ताला तोखे बीड़ी जी धप बि न वणंदी वञे। चरस जो, हीरोइन जो, भंग जो, कहिड़े बि नशे जो आदि हुजी, फोटा खणी आ फ़कीर तोखे पढ़ी ॾींदो, इंशाअल्लाह आदतूं सभु छुटी वेंदियूं आहिनि। ओ मिठा रोज़ानो जेकॾहिं रुपए जूं बीड़ियूं पी त महीने में 30 रुपया, साल में 360 रुपया, हिसाब लगा 5-10 साल पी त केतिरा हज़ार रुपया थींदा। क़यामत जे ॾियारे रब पुछंदुई त मिन ऐन अनफक़तहू व फीमा हा इक्तसबहू, किथों कमाई किथे ख़र्च कई, ॿुधाए पुर बगे कहिड़ो जवाब। पाई पाई जो पुछाणो थींदो, हिसाब सवे पुरज़े जो तोखे रब जे कोर्ट में ॾियणो पवंदो। मौलवी अब्दुल हई फिरंगी महली हुक्को पीअंदो हो, ख्वाब में ॾिसे थो खेमो लॻो पियो आहे, ख़ल्क वञे थी पई, पुछा कई छा माजरा आहे, चऊं त सरदारनि जो सरदार वेठो आहे, मदीने वारो साईं आयो आहे, आशिक दीदार था कनि पिया। मौलवी साहब बि वियो त सरकार जो दीदार कयां, जॾहिं सरकार जे साम्हूं आयो, हबीबन पंहिंजे रुखे अनवर ते चादर ढके छॾी, महबूबन दीदार न करायो, रुनो दाहू कयई, महबूब दीदार करायो। साईं फरमाइनि था अब्दुल तोखे कीअं दीदार कराया, तुंहिंजे वात मां तमाक जी बदबू थी अचे। ओ मिठा हे भंगू, हे चरस, हे बीड़ियूं, हे नसवार, हे नास, ये सब बुछड़ियूं आदतूं आहिनि, इन्हनि खां तौबा ताइब थी, इन ज़बान सां क़ुरान पढ़ी, इन ज़बान सां दुरूद पढ़ी, इन ज़बान सां रब जो मिठड़ो नालो वठी, इन ज़बान सां मुंहिंजे दिलबर मदनी जो नालो वठी, वरी इन ज़बान खे पलीत वेठो बणाई। हजार बार बशोयम दहंज मुश्को गुलाब, हिनूज नाम तो गुफ्तन कमाल बेअदबी। हजार भेरा मुश्क अत्र जा दंदण हणा तब मुंहिंजो वात इन जे लाइक़ न आहे जो अहिड़नि पाक हस्तियुनि जा नाला वठे। अरे उन वात खे इन्हनि नसवारुनि ऐं नासुनि सां पलीत बणाए, हुके ऐं बीड़ी जे धप सां पंहिंजे वात खे पलीत न बणा। साईं फरमाइनि था जेको बसर कचो खाए, कच्ची थूम खाए, बदबूदार शइ खाए, फला यक़रिबन मसाजिदना, उनखे चओ त असांजे मस्जिदुनि जे वेझो ई न अचे। ओ मुंहिंजा मिठा ये बुरियूं आदतूं छॾ, ये पान जेकी वात में सॼई वात उगाड़ो। हाँ वधीक हाणे मां नालो नथो वठां, बाक़ी हालत वॾी पुछड़ी आहे। ओ मुंहिंजा दोस्तो त इहे बुरियूं आदतूं छॾियो, नेक आदतूं इख्तियार कयो, अल्लाह वारनि जी सोबत में वेहो त अल्लाह जो ख़ौफ़ नसीब।
चो अल्लाह अल्लाह अल्लाह। सरकार फरमान था जड़े सिदरतुल मुंतहा ते आयुस त रब जो कुरान तो फरमाए इद यगश सिदरत मा यगशा जड़े सिदरा के ढकी दड़शे ढके वरतो केड़ी शे हुई जे सिदरा के ढके छडियो पुट सिदरा जो एकड़ो वण आ जेको बेर जे मिसल आ ऐं उन जा पन हाथी जे कनन जेड़ा है ऐं उन जो मेवो मटके वांगुर आ ऐं वो एडो वडो वण आ जो पूरे जन्नत में उन जो टारियूं पखड़ियल है हर कमरे में हर बालाखाने में हर जाइ ते उन जी टारी पोतल आ ऐं उहो सिदरा जो वण जेको आ सो जन्नतुल मावा उन जे पासे में आ वो सिदरतुल मुंतहा ये समझो त हेठो मखलूक जी इंतहा है उन का मथे ला मकान हेठ मकान आ मथे ला मकान हेठ आलम खल्का मथे आलम अम्र समझो था गाल के सिदरतुल मुंतहा ते कुरान तो फरमाए जड़े के ढकी दड़शे सिदरा के ढके वरतो तफसीर लिखन था तो अल्लाह दे मलाइकन अर्ज कयो मौला इन्हें महबूब जो साके दीदार कराए जे दिल पर ते तू पान दुरूद ओ सलाम पढ़ंदो अल्लाह ताला फरमाए ए मलाइको तवी सब जो सिदरतुल मुंतहा ते गड थियो मुजो महबूब मेराज ते अची रयो आ तवी सब मुझे महबूब जो दीदार भी कजो वो सब मलाइका सिदरा ते गरजी बीठा जुलूस में सब आजिया में इस्तकबाल में थी बीठा अज मलाइकन जो भी सरदार सोनो मोहम्मद करीम सुभान अल्लाह समझो था ओ मुझा दोस्तों हे महबूब जे शान नूरानियत जो मेराज पियो थे महबूब जे शान नूरानियत जा जलवा पिया नजर अचन जो सिदरतुल मुंतहा ते सब मलाइकन मुझे महबूब जो दीदार कयो सरकार फरमाए तो सिदरा का मथे पियो वञा तो हजरत जिब्रील अमीन उते रुक जी जिब्रील मुंह चयो ओ जिब्रील अगते भी हल यारी अध में न छिन बिया जिब्रील अर्ज कयो लौ तनो तो अन मिलतन लहत रखतो ओ मुझा महबूब हिकड़े आंगुर जेतरो कदर मथे चढ़ियो से त मां अल्लाह जे नूर में जली रख बणजी वींदुस सदको मुझा महबूब मां मथे नथो वञी मुझी जुर्रत ना है मुंह में मजाल ना है मुंह में जुर्रत ना है जो मथे वनी सगा अरे दोस्तों ताजा फरमायो तो नूरी मलाइकन जो सरदार सिदरतुल मुंतहा ते रुक जीवियो पर मुझो सुनो हबीब मथे रवानो थी वियो थी वियो या न थी वियो बुधायो थियो या न थियो अल्लाह अल्लाह हे महबूब जे नूरानियत जो जलवो हुयो जंहिंखे मलाइकन ॾिठो पर अॼु ख़बर पई त महबूब जी हक़ीक़त कहिड़ी आहे अरे असां त ॿुधोसीं त महबूब बशर आ पर बशरियत जा सरदार त हिते रहिजी विया मस्जिद अक्सा में रहिजी विया असां ॿुधोसीं त महबूब नूर आ अरे नूरियुनि जो सरदार जिब्रील त सिदरा ते रहिजी वियो ही मथे हस्ती कहिड़ी वई मालूम इहो थियो त हे त सभु महबूब जूं खूबियूं हुयूं हे त सभु सरकार जा शान हुया हक़ीक़त अञा का निरालिया हक वजह से हक सदको हाय हाय महबूब सुन अगते वजाइन अल्लाह जे सिफाती नूर जो तजल्लियूं आयूं नूर जा पर्दा आया सरकार फरमाइनि था उहे नूर जा पर्दा उबूर कंदो वियुस रफ रफ आयो हिकड़ी एड़ी जाइ आई जिते रफ रफ भी रुकजी वियो साईं फरमाइनि था एड़े मकाम ते पहुतुसीं जिते जिते सिर्फ अल्लाह जी ज़ात जे हुस्न जो तजल्लियूं हुयूं ॿी का मखलूक जो परो पांध भी न हुयो
सरकार फरमाइन था तवज्जो कजो साईं फरमाइन था तो उते अची मूं पाण खे अकेलो महसूस कयो अकेलाइप महसूस थी। इमाम शहरानी तबकातुल कुबरा में आंदी है रिवायत त सरकार फरमाइन था उन्हें अकेलाइप में अचानक आवाज आयो किस या मोहम्मद इन रब्बक युसल्ली बी महबूब बी महबूब बी तो जो रब सलात थो पढ़े महबूब बी ओ अचण वारा बी ओ मेराज मारण वारा बी तू अची चुके महबूब तू अची चुके हाण बी मेहमान मुअज़्ज़ज़ ईंदो आ तो को घर में वेही आजियां न कबी आ घर धणी भी कुछ इस्तकबाल आजियां जे ला वधी ईंदो जी किस या मोहम्मद इन रब्बक युसल्ली बी महबूब बी तुंजो रब सलात थो पढ़े बस सलात तो सदाई पढ़े थो न इहा केड़ी सलात हुई इहा केड़ी सलात अरे ही आजियां पई थी हे इस्तकबाल पियो थे महबूब तू पियो तू अची चुके हाने असा के भी अचण दे सदगो अकबर दे मुजाहिद हाने अचो कुरान का पूछूं त हकीकत मेराज जी छाए मुझे महबूब जो मेराज जी इंतहा छाए कुरान तो फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना सुभान अल्लाह सुम्मा दना पो वेझो थी वियो फतदल्ला पो खूब लही आयो फकान काब कौसैन औ अदना पो एतिरो वेझो थी वियो जीअं ॿ कमानू पाण में मिली वेंदियूं आहिनि या अञा वधीक वेझो थी वियो केरु वेझो थियो कंहिंखे वेझो थियो कीअं वेझो थियो सुभान अल्लाह वरी बि चओ सुभान अल्लाह न तव्हां कोन सम्झी न ॻाल्हि हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु मुफस्सिरे कुरान वो तो इन्हें आयत जो तफसीर बयान करे त दनल जब्बार रब्बुल इज्जत फतदल्ला फकान मिन्हु काब कौसैन औ अदना पो वेझो थियो अल्लाह रब्बुल इज्जत जब्बार रब्बुल आलमीन हुजूर के वेझो थी वियो पो खूब लही आयो पो इए वेझो थी वियो जीअं ॿ भाकुर पाण में मिली वेंदा सदगो हक में जा सही हक सदगो हां सुम दना वो रब वेझो थी फतदल्ला पो अल्लाह ताला खूब करीब थी वियो इब्न अब्बास जो तफसीर आ त अल्लाह वेझो थियो हुजूर त विया न वेझो थी विया न रब खे किथे विया ज़मीनूं हिते छॾियऊं आसमान सतई उबूर कयूं सिदरतुल मुंतहा छॾियऊं ओ मुंहिंजा दोस्तो अर्श खे बि लतारे मथे विया जॾहिं मथे पहुता त हाणे आवाज़ आयो त किफ़ या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब बीह हाणे तूं अची चुके सुम दना फतदल्ला हाणे रब थो करीब थिए वो रब लही थो अचे पो एतिरो वेझो थी थो वञे जीअं ॿ अधु गोल पाण में मिली सदगो हक में जा सही हक सुभान अल्लाह सदगो या पढ़ाई दो सदगो सुभान अल्लाह सदगो सुम दना वो अल्लाह वेझो थियो फतदल्ला वो खूब करीब थी वियो खूब उतरी आयो खूब लही आयो ईअं वेझो थी वियो जीअं ॿ कमानू पाण में मिली वेंदी सदगो हिकिड़ो तफ़सीर इहो ॿियो तफ़सीर वरी बाद मुफ़स्सिरनि ईअं कयो आहे त दना मुंहिंजा मुराद हुजूर जी ज़ात सदगो त दल्ला मुंहिंजा मुराद अल्लाह जी ज़ात सदगो सुम दना पोइ हुजूर वेझो थी फतदल्ला पोइ अल्लाह करीब थी कुर्ब ॿिन्ही तरफ़ों थियो न जी कुर्ब ॿिन्ही पासों थियो हुजूर वेझो थिया पोइ अल्लाह वेझो थियो सुम दना फतदल्ला हुजूर करीब थिया अल्लाह वेझो थियो हुजूर वेझो थिया दिल ते हथ रखो फ़कीरो आशिको हुजूर जा परवानो समझण जी कोशिश कयो तवज्जो फरमायो सुम दना हुजूर वेझो थिया
अल्लाह वेझो थियो, पर्दा खजी विया, हिजाब हटी विया, दूरियूं खत्म थी वियूं, विच में जेकी संधा हुयासीं खजी विया, कुर्बत थींदी वई, वेझड़ाई थींदी वई, संधा खत्म थींदा विया। सुम दना फतदल्ला, अल्लाह वेझो थियो, हुजूर वेझो थिया, ये वेझो थिया जीअं ॿ भाकुर पाण में मिली। सदगो 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 सदगो, ये ॿ भाकुर पाण में सदगो, थोड़े को ठकान किया। हाय सदगो हाय हाय। जीअं असीं पाण में मिलंदा आहियूं, परे खां सलाम कंदासीं या हथ मिलाईंदासीं, भला घणो वेझो थी मिलंदासीं त पोइ जी भाकुर पाईंदासीं। भाकुर खां वधीक ॿी वेझड़ा पाए छा आहे असां वटि? भाकुर खां वधीक ॿी वेझड़ा कोन्हे, पर भाकुर जो पाइबो आहे त छा थींदो आहे? हेॾो बदगोल आहे न, होॾो बदगोल आहे न, इहे ॿई पाण में मिलंदा। क़ुरान सम्झाइण जे लाइ, छो त असां वटि मिलण जो रवाज जो ईअं आहे त क़ुरान असांखे सम्झाए थो पियो त कीअं वेझो थिया। सुम दना फतदल्ला, अल्लाह वेझो थियो, हुजूर करीब थिया, कीअं करीब थिया, कीअं वेझा थिया, सम्झाइण जे लाइ जीअं तव्हांजा ॿ भाकुर पाण में मिलंदा आहिनि, ईअं वेझो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, सदगो सदगो, हक मुजा सही हक। हाय हाय सुभान अल्लाह, हाय हाय। आला हजरत जे रूह रड़ कई, आला हजरत जे रूह दाह कई। उठे जो कसरे दना के पर्दे, कोई खबर दे तो क्या खबर दे। सदगो सदगो। उठे जो कसरे दना के पर्दे, कोई खबर दे तो क्या खबर दे। उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। उसी के जलवे उसी से मिलने, उसी के जलवे उसी से मिलने, उसी से उसकी तरफ गए थे। ऐसी ते ॻाल्हि सम्झाइण जे लाइ फकान काब कौसैन, पोइ थियो मुफ़ासिलो ॿिनि अधु गोलनि जेतिरो, ॿिनि कमानुनि जेतिरो मुफ़ासिलो थियो। भला एतिरो ई कुर्ब थी वियो, भाकुरनि वांगुरु एतिरो वेझा थी विया, या अञा बि थिया? क़ुरान थो फरमाए त ओ अदना, या अञा वधीक वेझो थी विया। ओ क़ुरान ॿुधाए अञा केतिरो वेझो थिया, ओ क़ुरान ॿुधा अञा केतिरो वेझा थिया। क़ुरान फरमाए हाणे चुप कयो, हाणे माठ कयो, इन कुर्ब सम्झण जे लाइ तव्हां वटि लफ़्ज़ आहिनि। तव्हां वटि उहा वेझड़ाइप जो तसव्वुर कोन्हे को। इहे महबूब वेझो थियो जो ओ अदना चई, क़ुरान इन राज़ खे लिकाए लपेटे छॾियो। क़ुरान फरमायो त अॻिते इन ॻाल्हि जी कुरीद में न पइजो, इन ॻाल्हि खे तव्हां सम्झण जी कोशिश न कजो, छो त तव्हां वटि उहा वेझड़ाइप आहे ई कोन, तव्हां वटि उहे लफ़्ज़ कोन्हनि जंहिंसां उन वेझड़ाइप खे सम्झी सघो। ओ अदना चई क़ुरान खणी माठ कयो। सुभान अल्लाह। क़ुरान ईअं चयो, क़ुरान ईअं चयो त कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप करे मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। चुप करे मेरे अली, इथे जा नहीं बोलण दी। हाणे चुप कर, हाणे ते ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। हाँ, हाणे जे वधीक ॻाल्हाइबो त वरी पोइ परियों चिठो निकिरंदो शिरक जी फतवा जो। पर यादि रखो, असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त मुंहिंजो सुहिणो हबीब अल्लाह जो बानो आहे, अल्लाह महबूद आहे, अल्लाह मदीने वारो साईं अब्दा, हू खालिका हुजूर मखलूक आहिनि, हू अल्लाह वाही बानो आहे। असांजो इकरार आहे त हुजूर अब्दुहू व रसूल। छा अब्दुहू? अब्दुहू बाना आहिनि, हुजूर अल्लाह जा बाना आहिनि, पर बान पाइजे उन मक़ाम ते हिन जो अल्लाह ताला हिन पंहिंजे बाने जे विचों सभु संदा, सभु दूरियूं ख़त्म करे।
रब पंहिंजे महबूब खे पंहिंजे बाने खे कुर्ब ॾे पोइ तूं केरु थींदो ही दूर करण वारो तूं केरु थींदो आहे फतवा ॾियण वारो तूं ईअं चओ त महबूब जो जेको शान आहे उन शान खे असीं दिलो जान सां तस्लीम था कयूं पोइ जॾहिं सोना हबीब इन मक़ाम ते पहुता त हुजूर जे ज़बान मां लफ़्ज़ निकिता कहिड़ा अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात सब पाकायूं मौला तुंहिंजे लाइ ये मुंहिंजा अल्लाह सब पाकायूं सब भलायूं मुल्के दाइम बकाए दाइम मौला सब तुंहिंजे लाइ आहे जेॾी महिल हुजूर इहे लफ़्ज़ रब जी वाखाण जा बयान कया त अल्लाह ताला जल शानू फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ए नबी ए गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा तो ते सलाम हुजे तो ते अल्लाह जूं रहमतूं बि हुजनि त बरकतूं बि हुजनि कंहिं चयो अल्लाह पाक फरमायो त महबूब तो ते सलाम बि हुजे ऐं तो ते रहमतूं बि हुजनि तो ते बरकतूं बि हुजनि कंहिं ते तो ते महबूब अस्सलाम अलैका काफ जो सीगो वाहिद हाज़िर जो महबूब तोते हुजनि सलाम बि तोते हुजे रहमतूं ऐं बरकतूं बि तोते हुजनि हुजूर अकेले खे अल्लाह ताला खिताब फरमाए महबूब तोते हुजनि हाणे कुर्बान वंजे हुसैन जे नाने जे कुर्बदारी ता जो उन मकाम ते उन कुर्ब वारे वक्त में पंहिंजे उम्मत खे कोन विसारी वाह वाह मुझा कुर्बदार नबी वाह वाह मुझा लजपाल नबी जेॾी महिल अल्लाह ताला फरमायो अस्सलाम अलैका महबूब तोते सलाम हुजे त हुजूर अर्ज़ कनि था अस्सलाम अलैना वाला इबादिल्लाहि सालिहीन मौला रुगे मुंह अकेले ते सलाम न मोकिल नेकोकार बानन ते भी मोकिल असां ते सलाम असां केर हिकड़ो मां ॿिया मुंहिंजा गुनहगार उम्मती नेकोकारन खे जुदा बयान कई ही गाल काबिल तवज्जो फरमायो अस्सलाम अलैना असां ते सलाम वाला इबादिल्लाहि सालिहीन ऐं अल्लाह जे नेकोकार सालिहबाननि ते सलाम नेकोकार सालिहबाना ऐं असां इहे चवंदा त मूं ते ऐं नेकोकारनि ते इहे चवंदा कोन सम्झो ॻाल्हि खे उसूलन इहे थियणु खपे हा त अल्लाह ताला फरमाए महबूब तोते सलाम त हुजूर बि इहे चवंदा त सलाम अलैहि मूं ते सलाम ऐं नेकोकारनि ते ठीकु आहे न पर हुजूर ईअं न फरमायो हुजूर फरमायो त असां ते सलाम अलैहि ना जमा मुतकल्लिम जो सीगो असां ते सलाम असां केर हिकड़ा त नेकोकार हुजूर जी उम्मत बगरो हिन हिकड़ा नेकोकार हिन ॿिया गुनहगार हिन नेकोकारन के जुदा बयान कयूं नेकोकारन ते जुदा सलामती रहमतूं ऐं बरकतूं पर गुनहगारन गदलन के पंहिंजो पाण सां शामिल कयूं मौला नेकोकारन के पंहिंजे आबिदन के पंहिंजे इबादतुनि ते नाज़ आहे पर मुंहिंजे गुनहगार मातली जे गदलन गुनहगार जो ॿियो केर थींदो मौला रुगे मुंह अकेले ते सलामती न मोकिल पर मुंहिंजे गुनहगार उम्मत जी तोखे पारत हुजे कुर्बान या रसूल अल्लाह तुझे कुर्बन ता कुर्बान वञूं जो कदे भी तो पंहिंजे गुनहगार उम्मत के न विसारियो आ हदीस में ईंदो आ जॾहिं हुजूर धरती ते तशरीफ फरमा थिया अम्मा आमिना साण फरमायो त हुजूर जेॾी महिल ज़मीन ते अचनि था चप मुबारक चुरन पिया चवनि पिया रब हबली उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे
जेमल हुजूर दुनिया ता पर्दो पिया फरमाइन, हज़रत फज़ल बिन अब्बास रिवायत कई तो हुजूर जा चप चुरन पिया, या दुआ पिया घुर, अल्लाहुम्मा ग़फ़िर लि उम्मती, या अल्लाह मुझी उम्मत के माफ कजाए, मुझी उम्मत के माफ कजाए। पर मुझा दोस्तों सारी जिंदगी हुजूर जी जिंदगी मुबारक खोले ॾिसो, सीरत जा किताब पढ़ी ॾिसो तो सारी जिंदगी हुजूर जे रोअण जा दास्तान था मिलन। कदे घर में था रोअन, कदे गारन में जबलन में था रोअन, कदे सफरन में था उम्मत जे लाइ रोअन, कदे उद जबल जे गार में था रोअन, कदे सिला जबल जे गार में उम्मत जे लाइ रोयूं रोयूं दुआऊं था घुरन। मसनवी शरीफ में हजरत मौलाए रूम रहमतुल्लाह अलैह अजीब रिवायत आंदी आ, हिकड़ी रात थी आ, मुझा सोना हबीब आरामी थिया आहिनि, सरकार के आराम अची वियो आ त हजरत जिब्राईल अलैहिस्सलाम रब जो डोरा पोखणी आयो आ, तू बराए ज़ुद करदन आमदी ने बराए ख़्वाब करदन आमदी। ओ मुझा सोना नबी तोखे निंडुन जे लाइ त कोन खलकियो दूं, जे तू निंडू कंदे तुझी उम्मत जे लाइ केरु दुआऊं घुरंदो। जेॾी महिल इहो पैगाम हुजूर जे कन्ने पियो आ, मुंहिंजा सोना हबीब रात जो वक़्तु आ, पंहिंजे हवेली पाक मुंहिंजा रोंदे ॿाहिरि निकिता आहिनि, पेर मुबारक उघाड़ा आहिनि, मथो मुबारक उघाड़ो आ, रोंदा रोंदा उम्मत जे लाइ ॿाहिरि निकिता आहिनि। फजर जो टाइम थियो आ, साहबी दरवाजे ते बीठा आहिनि, या रसूल अल्लाह कुर्बान वञूं, छो देर थी आ, या रसूल अल्लाह नमाज फजर जो वक़्तु आ। अंदरों आवाज़ आयो, ए साहबियो अॼु राति मुंहिंजो पुनल ॿाहिरि निकिरी वियो आ, पेर मुबारक उघाड़ा आहिनि, लखनि जी दिस्तार लथी पई आ, मुंहिंजा सोना हबीब ॿाहिरि हलिया विया आहिनि, ख़बर नाहे हुजूर अलाए काॾे हलिया विया, वञी तलाश कयो। असां बि सगोरा फजर पढ़ी हुजूर जी ॻोल्हा में निकिता, के ओभर विया, के ओलह, के उत्तर, के ॾखिण, महबूब जा परवाना हुजूर जी तलाश में निकिता, ॻोल्हींदा रहिया, तलाश कंदा रहिया, सारो ॾींहुं गुज़री वियो आ, मगर महबूब जी ख़बर न पई आ, ख़बर नाहे दिलबर नबी अलाए काॾे रवाना थी विया। दुश्मननि जो दौर आ, मुखालफ़तुनि जो वक़्तु आ, चौधारी काफ़रनि जूं दुश्मनियूं आहिनि, साहबनि जूं दिलियूं पियूं ॾकनि, ख़बर नाहे मतां को दुश्मन ईज़ा न पहुचाए। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तो ॾींहुं गुज़री वियो, राति गुज़री वई, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, टियों ॾींहुं गुज़री वियो, अॼु महबूब जी ख़बर न पई आ, जेकी परवाना हिकु घड़ी दिलबर जी जुदाई न सही सघंदा। अॼु टियों ॾींहुं हिजर में विछोड़े में सहाबी बेताब रोई रहिया आहिनि, हवेलियुनि में हुजरनि में रोअणो आ, ख़बर नाहे पिरी अलाए काॾे हलिया विया। ओ मूंखे ॾियो को पुनल जो दसड़ी जूं, मत आया पिरिया में बेवसड़ी जूं, ओ के विया आय में कोन वरी, अची शहर बंबोर मंझ बाए बरी, हलिया हंजविया आय में कोन वरी, ऐं त गोली निहारिया बीठी कोन ॾिठो। अॼु टियों ॾिहाड़ो आ, सहाबी बेताब रोई रहिया आहिनि। ओ धनार ॿुधाए असांजे पीरीअ जी का ख़बरचार त ॿुधाए, असांजो महबूब त तो किथे कोन ॾिठो। वो धनार तो चेदा मुझे खबर नहीं तो तवा कंहिंजी तलाश में आयो, पर जो टियों ॾिहाड़ो आ, हिन सिल जबल जे गार मजा रोअण जो आवाज़ थो अचे, हिन गार मजा रीहूं थियूं अचनि पियूं, हर घड़ी आवाज़ थो अचे, अल्लाहुम्मा ग़फ़िर लि
उम्मती, या अल्लाह मुझे उम्मत के माफ कर जाए, मुझे उम्मत के बख्श कर जाए, मुझे उम्मत के माफ कर जाए। ये रीण जा आवाज था चन प्या, मुझे बकरन गाह चरण छड़े दिनो, बकरन जो मुंह भी गार दिया, बकरन जे अखिन मां भी नीर वहन था प्या, खबर ना है राज वाले केड़ो आ। साहबन समझो तई हो साजो पुनलू दो, उम्मत जेला रोण वारो दिल पर मदनी ताजदार दो। उन्हें गार में चिरस हबीबन जो सिर सजदे में आ, जार जार रोन था, उम्मती 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 जी सदा लगी पईया। ओ तुझा थोरा मदनी लहण खा लंघे व्या, तुझा गुण गालियूं गण खा लंघे व्या। हजरत अबू बकर सिद्दीक आयो, अर्ज करे तो या रसूल अल्लाह, सारी जिंदगी जेकी इबादतूं कयूं तम सब तुझी उम्मत के बख्श कयुम, ओ सोना सिर सजदे मां मथे खड़ो, अज टिन ॾींहंनि खां दिल बेताब तुझे दीदार जे लाइ तड़पी रही आ। हबीबन सिर मुबारक सजदे मां न खयो। उमर फारूक आयो, अर्ज कई हबीब न उछा, उस्मान गनी आयो, हैदर करार आयो, पर सरकार सिर मुबारक न खयो आ। असां भी रोन था पिया, अज कीअं प्रिय खे परचायूं, कीअं दिलबर खे राज़ी कयूं। अल्लाह अल्लाह सहाबन सलाह करे, हज़रत अली खे अर्ज था कनो, अली वञ बीबी खातून जन्नत खे वठी आ, नबी जी न्याणी खे वठी आ, जैसी खातून अतहर न ईंदी तेसी महबूब सोना मता सिर सजदे मां मथे न खण। हजरत मौला अली वापस मदीने पाक दे मोटियो आ, अंदर बीबी ज़ारो ज़ार रोई रही आ। ओ अली बुधा मुझे दिल पर नबी जी का खबर चार पईन। साईं फरमाए तो बीबी हुजूर के ॾिठो तो सिला जबल जे गार में उम्मत जे लाइ बख्श जूं दुआऊं था घुरनि पिया, पर सिर सजदे मां नथा खणनि। ओ बीबी जैसी तू न हलंदी तेसी शायद महबूब सिर मुबारक न खण। बीबी साईं थी फरमाए तो अली बीह माप जो नओं लिबास लाया, पुरानो 70 चतड़ुर लगल वो जुबो ढकिया, हीणो हाल बनाए हला, पन पो मन मुझो बाबो साईं राज़ी थी सिर मुबारक सजदे मां मथे खणे। ओ मुंहिंजा दोस्तो अज पर्दो करायो वियो आ, नबी जी न्याणी सिला जबल जे गार में आई आ, अर्ज करे थी तो सोना नबी आप थी तो सा सिर सजदे में रखा। ओ मुंहिंजा महबूब जैसी तू सिर न खणने तेसी आप को न खण जैसे। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत तोखे प्यारी आ, त मूं फातिमत ज़हरा खे बि तुंहिंजी उम्मत प्यारी। अल्लाह ओ मुंहिंजा दोस्तो महबूबन जी ज़ात बाबरकात के हज़रत जिब्रील तो अर्ज करे सोना रब फरमायो आ तव्हां सिर सजदे मां मथे खणो, तुंहिंजी उम्मत के कीअं न माफ़ कयां जो जो खातून जन्नत भी सिर सजदे में रखे ॾिनो। ओ मिठा महबूब के उम्मत सा प्यार ॾिस, वरी उम्मती तुझी बेफरमानी ॾिस, तुझू बेवफायूं ॾिस, उन महबूब जे दीन खां तू केतिरो परे पइजी चुको ही। अरे उन्हें महबूब जी सुन्नत का बेजार थी वे, महबूब जे शरीयत दीनदारी वाले दग का केतरो तू परे थी चुको आ। नमाज तोखे नथी वणे, अल्लाह जो जिक्र तोखे नथो वणे, दाढ़ी तोखे नथी वणे, मस्जिद जो पंध तोखे नथो वणे। ॿुधा त क़यामत जे ॾियारे महबूबन जे दरबार में तू कहिड़ो कंधु खणंदे?
मुखे बुधा तू जवाब केड़ो दींदे महबूब जे गया जो अज तू रात नी बेहयान जा कम नमाज जेला बांग बुधी तो जब घर में सुतो पियो आ अल्लाह जे दर ते हाजिर न तो थी न जिक्र तो वणई न कुरान तो वणई न दुरूद तो वणई बुधा त सही त तू जवाब आखिरत में केड़ो दींदे ओ मुजादा ओ मुसाफिर ओ परदेसी भा चंद घड़िन जो मेहमान आई पंजे रब जो दर न छड मदीने वाले साईं जे दर जी गुलामी न छड रात नी पियो चो अल्लाह 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 ओ करे वठ जे की करनो थई वरी वापस न वरणो थई ओ करे वठ जे की करनो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया के क़बर ॾे नेठ हलणो आ न को संगती न को साथी न को पियू मां कम ईंदई भजी बेज़ार ॿाहिरि थींदई यके सिर सूर सहणो आ भा कम न ईंदई पुट कम न ईंदई औलाद कम न ईंदई कम ईंदी त रब जी ज़ात कम ईंदई जे कम ईंदी त मदीने वारो साईं कम ईंदी जे तोखे कम ईंदा त अमल साले कम ईंदा ओ मुंहिंजा पिणी अमल साले कर निमाज़ सां मोहब्बत रख जेकॾहिं निमाज़ नथो पढ़ी त अॼु खोटी निमाज़ शुरू कर हाँ जो क़यामत जे ॾियारे पहिरियों पहिरियों केस तो ते निमाज़ जे बारे में हलंदो ॿुधाए निमाज़ पढ़ंदो हुई या न हिकिड़ी निमाज़ छॾण सां उहो माण्हू कुफ्र जी खॾ में वञी थो किरे ओ मुझा प्री नमाज 5 वक्त पढ़ जमात सा नमाज पढ़ दाढ़ी बाशरा रखाए पटको हुजे सुन्नत जी ताबेदारी हुजे मुझा दोस्तों हिलाल खाओ पराई रोटी जे वेझो न वञो केसा जुल्म न कयो परावा नंग न निहारियो बेहयाई जा कम न कयो मुझा दोस्तों जेको पराओ नंग थो तके पियो बेहयाई जूं नज़रूं रखियूं वेठो आ त उन जी पंहिंजी इज़त बि शल बची सघे मुझा दोस्तों जेकी तोखे तकलीफ़ूं थियूं अचनि सभु तुंहिंजे अमलनि जूं शामतूं आहिनि मुझा दोस्तों असांजा क़िबला मुर्शिद करीम फरमाईंदा त असांजा फ़क़ीर निंढड़ कान आहिनि हा मुझा दोस्तों तरीक़ो छॾे वञे बेफ़रमान थिए त हासेकार पंहिंजो पाण खे पाण थो वञी ओड़ाह में उछलाए न त फ़क़ीर पूरे फर्मा बरदारी सां हुजे इंशाअल्लाह के दुश्मन के मजाल नाहे जो फ़क़ीर जो वार विंगो करे सघे मुझा दोस्तों फ़क़ीर जे मथां को ओलारींदो त कुदरत जी उनखे लगी वेंदी हली मुझा दोस्तों पर असीं पाण पंहिंजे घस ते त पूरा थियूं न तूं राति ॾींहुं बेहयान जा कम कंदो वती निमाज़ जे लाइ छो त बरो वठियूं वञे मुझा दोस्तों टीवियुनि जे मथां VCRूं फिल्मूं बेहयान जा कम मुझा दोस्तों पोइ इहे कहिड़ा तुंहिंजा अफ़ाल चङा चइबा मुझा दोस्तों त सुन्नत ऐं शरीयत वारो रस्तो वठ दाढ़ी बाशरा हुजे ऐं मुझा दोस्तों कूड़ खां पंहिंजे ज़बान खे बचा अखियुनि खे बुरी नज़र खां बचा पेरनि खे बुरे पासे ॾे विखुन भरण खां बचा अल्लाह ताला जल शान जे ज़िक्र सां पंहिंजे ज़बान खे आलो रख महबूबनि जे मथां दुरूद ओ सलाम कसरत सां पढ़ त तोते रहमत जा वॾा फुड़ा मींहं वसी साईं फरमाइनि था जेको मुंहिंजो उम्मती हिकिड़ो भेरो मूं ते सलात पढ़ंदो आहे त अल्लाह ताला उन ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे 10 गुनाह उन जा मेटबा आहिनि 10 उन जा दर्जा रब बुलंद करे छॾींदो पोइ सलात पढ़ वांदो वेठो ई त ताश जे पतनि ते होटलुनि जे मथां चांहि जो कोप पोइ जलाल जो राग पियो हले कंधु पियो झूटंदुसि मुंहिंजा दोस्तों खुदा जो ख़ौफ़ रखो मुंहिंजा बेहयाई जे कमनि खां पाण खे बचायो
सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी कयो, नेकन सालिन अल्लाह वारनि जी सोबत ऐं संगत इख्तियार कयो त अल्लाह जो दीन नसीब। अल्हम्दुलिल्लाह हिते ही जेका दरगाह फज़लाबाद शरीफ मातली शहर जे अंदर हर महीने 23 जी शाम 24 जी रात हर महीने ही मेलो मुहम्मदी थींदड़ हिन जाइ ते अच वञ रखो। मुंहिंजा दोस्तो सोबत जो वॾो असर थींदो आहे। चवंदा आहिनि पहाको ॾींदा आहिनि कारो ॿधो कमरे सां रंग न मटाईंदो त आदतूं ज़रूरु मटाईंदो। मुंहिंजा दोस्तो सोबत सालिहनि जी वॾो फ़ाइदो रखंदी आहे, वॾी तासीर ऐं बरकत रखंदी आहे। हिन सोबत में अच वञ रखो, इंशा अल्लाह ॿिन्ही जहाननि में रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। हर जाइ ते तव्हांखे अल्लाह ताला सोभारो ऐं कामयाब कंदो। पर जे ॻाल्हियूं ॿुधो उनखे दिलि जान सां ॿुधी उन ते अमल करण जी कोशिशि कयो। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला दिल शान शल असांखे हिदायत नसीब फरमाए, हबीबन जी सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी नसीब फरमाए। इंशा अल्लाह सुबुह जो बि मजलिस थींदी, उन मजलिस में बि शरीक थी आख़िरी दुआ पिनी लंगर खाई पोइ तव्हांखे इजाज़त। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना وعلى آله وصحبه وسلم تسليما كثيرا كثيرا ثم آمين। اللهم اهدنا فيمن هديت آمين، وعافنا فيمن عافيت اللهم ربنا آمين، وتولنا فيمن توليت آمين، وبارك لنا اللهم فيما أعطيت آمين، وقنا واصرف عنا برحمتك شر ما قضيت آمين برحمتك إنك تقضي بالحق ولا يقضى عليك فإنه لا يعز من عاديت ولا يذل من واليت لك الحمد على ما قضيت ولك الشكر على ما أعطيت نستغفرك اللهم من جميع الذنوب والخطايا ونتوب إليك। या अल्लाह हिन साई जमात लुत्फ करम फरमा, आमीन। हबीबन जे सदके हिननि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता कर। हुज़ूर जे मेराज पाक जे सदके असांजा गुनाह माफ़ कर। तू असांजो तीअं असांखे पंहिंजो बना, अल्लाह आमीन, पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत अता कर, आमीन, पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। आमीन, हिन सारी जमात खे असांखे गुंबद ख़दरा जी हाज़िरी नसीब, मदीने पाक जो दीदार अता कर। मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, اللهم ربنا آمين، बीमारनि खे शफ़ा ॾे, ثم آمين، दर्दमंदनि जा दर्द दूर कर, آمين साइलनि जा सुवाल पूरा कर। برحمتك يا या अल्लाह जे मुश्किल में उन जूं मुश्किलातूं हल कर। الله آمين، या अल्लाह उन में जायज़ मक़सद खणी आ उन जूं मुरादूं पूरियूं الله कर। آمين، हे मुंहिंजा करीम रब, तूं असांजा हथ ॾांहुं ख़ाली न मोटा। آمين، मदीने वारे साईं जे सदके असां ते राज़ी थी, آمين، हुज़ूर जे आयल बैतन उज़ामन जे सदके राज़ी थी, آمين، असहाबन किरामन जे सदके असां ते राज़ी थी, آمين، जमी औलिया किराम जे सदके असां ते राज़ी थी, آمين، बगदाद वारे मुर्शिद मोहिउद्दीन अब्दुल क़ादिर गीलानी जे सदके राज़ी थी। آمين، या अल्लाह हिन मर्द दुर्वेश जंहिंजे आस्ताने मुबारक ते हिन दरबार में जिन वली कामिल जे पिण में ही मजलिस थी रही आहे, मौला उन वली अकमल बाकमाल जे सदके असांजा गुनाह माफ़। آمين، या अल्लाह हिन साहिब मज़ार जे इज़्ज़त जो नंग सुञाण असांजा गुनाह माफ़ कर। آمين، या अल्लाह हिन क़बर वारे जे लज जे सदके असांजा गुनाह माफ़ कर। آمين، या अल्लाह हिन वली कामिल जे विलायत जे सदके असांजा गुनाह माफ़ कर। मौला उहे कम करा जन जे ज़रिए असांखे हबीबन जो दीदार नसीब थी। मौला तू असांजो थी असांखे पंहिंजो बना। اللهم ربنا آمين، या अल्लाह बेनमाज़ुनि खे निमाज़ी बना, آمين، तालिहनि खे सालिह बना, ثم آمين، बदअमलनि खे नेक अमाल बना। آمين، या अल्लाह जे छड़ा आहिनि उन्हनि खे फरमा बरदार ज़ालूं ॾे। آمين، या अल्लाह रे औलादनि खे सालिह औलाद अता कर। या अल्लाह जे मुश्किल में उन जूं मुश्किलातूं हल कर। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथ ॾांहुं ख़ाली न मोटा। हुज़ूर जी सारी उम्मत ते लुत्फ़ करम फरमा, असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा, آمين، पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, آمين، अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां हिन ख़िते अर्ज़ जी हिफ़ाज़त फरमा। असांजे पाकिस्तान खे इस्लाम जो मज़बूत किलो बना। या अल्लाह हिन मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम फरमा। या अल्लाह तूं महबूबनि जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते राज़ी थी। آمين، जेकी महबूब जा उम्मती बीमार आहिनि तन खे शफ़ा ॾे, آمين، जे कर्ज़ी उन्हनि जा कर्ज़ दूर कर। آمين، हुज़ूर जा उम्मती जेकी वफ़ात करे विया उन्हनि जे क़ब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर। آمين، अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद
वअला आलिहि वसहबिहि वसल्लिम तस्लीमन कसीरन कसीरा। अल्लाहुम्मा ला तदा लना मिन मकामिना हादा मिन मजलिसिना हादा ज़ंबन इल्ला गफ़रता वला करबन इल्ला नफ़स्ता वला मुब्तलन इल्ला आफ़ैता वला असीरन इल्ला यस्सरता वला ऐबन इल्ला सतरता वला अदुवन इल्ला खज़लता वला यतीमन इल्ला तवल्लैता वला मुसाफिरन इल्ला हफ़िज़ता वला मरीदन इल्ला शफ़ैता वला मय्यतन इल्ला रहिमता वला रिज़्क़न इल्ला बारकता वला क़ीमन इल्ला रज़क़ता वला अमलन इल्ला क़ब्बलता वला अदुवन इल्ला खज़लता वला ضالن इल्ला हदैता वला हाजतन मिन हवाइज दुनिया वल आखिरह हिय लक रिदन व लना फिहा सलाह इल्ला कदैता व यस्सरता या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा हदिना फीमन हदैता, आमीन जो, वआफ़िना फीमन आफ़ैता वतवल्लना फीमन तवल्लैता वबारिक लना अल्लाहुम्मा फीमा अअतैता वक़िना वस्रिफ़ अन्ना बिरहमतिका शर्र मा क़दैता इन्नका तक़दी बिलहक़्क़ि वला युक़दा अलैका फ़इन्नहु ला यइज़्ज़ु मन आदैता वला यज़िल्लु मन वालैता लकल हम्दु अला मा क़दैता वलकश शुक्रु अला मा अअतैता। नस्तग़फ़िरुका अल्लाहुम्मा मिन जमीइज़ ज़ुनूबि वल ख़ताया व नतूबु इलैक। या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी, या अल्लाह इन सारी जमात करम जी नज़र फरमाए, या अल्लाह सजा गुनाह माफ़ फरमाए, बेनमाज़न के नमाजी बना, तालिन के साले बना, बीमारन के शफा दे, दर्दमंदन जा दर्द दूर कर, कर्ज वारन जा कर्ज लाए, या अल्लाह बेरोजगारन के पाक रोजगार अता कर, जंजे रोजगार में तंगी और उनकी तंगी दूर कर, या अल्लाह जेकी जंहिं कारोबार सां उनमें कुशादगियूं बरकतूं नसीब, या अल्लाह पंजे हबीब जे सदके संजा तिड़ा खाली न मोटा, जनते केस हैं उनजा केस फतह फरमाए, या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता कर, औलाद वारन जे औलादन के नेक साले फरमा बरदार बना, या अल्लाह जेकी दिलन में मकसद मुरादूं खणियां उन मुरादूं पूरियूं कर, या अल्लाह अहल बैतन जी मोहब्बत नसीब कर, या अल्लाह असहाबन किरामन जी मोहब्बत उल्फत नसीब कर, मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं शरीयत ते हलण जी तौफीक अता कर, पंहिंजे वलियन सालन जी संगत ऐं सोबत नसीब कर, उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे, या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान ते रहमत नाज़िल फरमा, असांजे हुक्मराननि जो इस्लाह फरमा, या अल्लाह हुजूर जा उम्मती जिते रहन था तन सभिनी ते राज़ी थी, हुजूर जे उम्मत जा दुख दर्द दूर फरमा, हुजूर जा उम्मती जिते बीमार उनके शफा दे, जेकी मरी विया उन्हनि जे कब्रुनि जा अज़ाब माफ़ फरमा, या अल्लाह असांजा आलम माती वारा जेकी अज़ीज़ करीब फौत थी विया उन्हनि जे कब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल कर, उन्हनि जे कब्रुनि खे कुशादगी अता कर, या अल्लाह जॾहिं असीं कब्रुनि में पहुचंदासीं त असां जूं कब्रूं बि कुशादियूं कजांइ, कब्र जे अज़ाबनि खां बचाइजांइ, आख़िरत जे पुछाणनि खां बचाइजांइ,
मुझा करीम रब मदीने वारे मीर जे सदके असांजे हीणे हाल तेरा मोकरम इन दरबार के क़यामत आबाद फरमाए इन दरबार के वुसअत कुशादगी अता कर हे मुझा करीम हे मुझा मौला डिघी उम्र का बचा डिघी बीमारी का बचा पराई मोहताजी का बचाए या अल्लाह जन जन दुआउं जे लाइ चयो आहे तन सभिनी जा मक़सद पूरा कर या अल्लाह जेकी वीचारा चई न सघिया आहिनि पर मुंहिंजा मौला तूं त दिलुनि जा राज़ ॼाणण वारो आहीं हे मुंहिंजा करीम रब हिन अज़ीम इज्तिमा में हिन मेड़ाके जे अंदरि जेकी बाना बानियूं गॾु थिया आहिनि तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर या अल्लाह हिन दरबार तां वापसि मोटण खां अॻु असांजूं मुरादूं पूरियूं फरमाए तोखे न चऊं ॿियो कंहिंखे चऊं तोखो न पिनऊं ॿियो कंहिंखो पिनऊं तूं न मुरादूं पुॼाईंदे ॿियो कंहिंजे दर ते वञूं तूं न ॿुधंदे ॿियो केरु ॿुधंदो तूं न क़बूलींदे ॿियो केरु क़बूलींदो तूं न सुणी साडी ख़ुदा तेरे सिवा दिया कौन है तू ना सुनी साडी खुदा तेरे सिवा दिया कौन है लारेब तू सादा खुदा तेरे सिवा दिया कौन है हे मुझा मौला हिन सारी जमात के मदीने पाक जी हाज़री नसीब या अल्लाह असां सभिनी खे मदीने पाक जी हाज़री नसीब असां सभिनी खे मदीने वारे मीर जो दीदार नसीब या रसूल अल्लाह नज़रे करम फरमायो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हिक झलक पंहिंजे दीदार जी अता फरमाए हे करमपुर में दीवाना हे करमपुर में तुझा मस्ताना पुकारन था हे गुंबद खदरा जा मकी हींअर आधी रात जो हे तुझा उम्मती पंजी रात जी निंड नेणनि जी फिटाए अज तुझी रहमत रे वाझाए रहिया आहिनि या रसूल अल्लाह इन मस्तानन ते नजर कर इन्हनि मस्तानन ते या रसूल अल्लाह इन्हनि मस्तानन ते नजर करम फरमा सोना भी हेदे नजर कयो साईं ओ सोना हेदे नजर फरमायो साईं जहिड़ा तेड़ा तब तूं जायूं नालायक आयूं तब तूं जायूं निकम आयूं बदकार आयूं तब तूं जायूं सोना करबला जे शहीदन जो वास्तो दे राज़ी थी महबूबा ओ सोना पासे में सुतल अबू बकर उमर जो वास्तो दई हेदे नजरे करम फरमायो करमपुर ते करम जी नजर फरमायो बेखैरो खुदारा डोल पिरी न पेनुअ जो भर झोल पिरी हिन पेनुअ जो भर झोल ही मंग तो न जाओ जलाल घुरे न का दौलत शूरत माल घुरे बस कुर्ब तुझो हर हाल घुरे बस कुर्ब तुझो हर हाल घुरे बस कुर्ब तुझो हर हाल घुरे करते के पंहिंजे कोल पिरी न पेनुअ जा भर झोल पिरी